वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो अहम इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह पारां पेश कयल काबीना जी नाणे वारी कमेटी जी सिफ़ारिशुनि जी मंज़ूरी ॾिनी। इजलास में सूबे में पाणी ऐं नेकाल जे मंसूबनि लाइ 8.825 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी फंड मंज़ूर कयो वियो आहे। माली साल 2025-26 में 16 ADP स्कीमनि लाइ इज़ाफ़ी फंड जारी करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। 6.206 अरब रुपयनि जी ADP ब्लॉक अलॉटमेंट ऐं 2.618 अरब रुपया ॿियनि तरक़ियाती फंडनि मां फ़राहम कया वेंदा। इजलास में कराची मेगा प्रोजेक्ट तहत 11 वॾनि नॉन ADP मंसूबनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई। कराची इंफ्रास्ट्रक्चर मंसूबनि जी लाॻत 11.198 अरब रुपया मुक़ररु कई वई। हाजी इब्राहिम ईसा रोड, हाजी कैंप रोड ऐं कोरंगी लिंक रोड जी बहालीअ जी बि मंज़ूरी ॾिनी वई। दरगाह हज़रत लाल शहबाज़ कलंदर, लाल बाग ऐं सिविक सेंटर जी बहालीअ जो मंसूबो बि मंज़ूर कयो वियो। सेवण तरक़ियाती मंसूबनि जी लाॻत 48 करोड़ 50 लख रुपया मुक़ररु कई वई। सेवण मंसूबे लाइ 2 करोड़ 42 लख 50 हज़ार रुपया शुरूआती रक़म मंज़ूर कई वई। इजलास में चयो वियो त हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी मज़ार जी चौधारी सहूलतूं ऐं इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर बणायो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह शहरी इंफ्रास्ट्रक्चर जी बहितरी सिंध हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। संदसि चवणु हो त तरक़ियाती मंसूबनि जी बर वक़्ति मुकमल थियण ऐं शफ़ाफ़ अमल दरामद ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। अहम ख़बर मां ताईं पहुचायूं पिया। अव्हांखे ॿुधाईंदासीं नाज़रीन, वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो अहम इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह पारां पेश कयल काबीना जी नाणे वारी कमेटी जी सिफ़ारिशुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में सूबे में पाणी ऐं नेकाल जी मंसूबनि लाइ 8.825 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी फंड मंज़ूर कयो वियो। माली साल 2025-26 में 16 ADP स्कीमनि लाइ इज़ाफ़ी फंड जारी करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। 6.206 अरब रुपयनि जी ADP ब्लॉक अलॉटमेंट ऐं 2.618 अरब रुपया ॿियनि तरक़ियाती फंडनि मां फ़राहम कया वेंदा। इजलास में कराची मेगा प्रोजेक्ट तहत 11 वॾनि नॉन ADP मंसूबनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई। अव्हांखे ॿुधाईंदासीं, इजलास में कराची मेगा प्रोजेक्ट तहत 11 वॾनि नॉन ADP मंसूबनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई। कराची इंफ्रास्ट्रक्चर मंसूबनि जी लाॻत 11.198 अरब रुपया मुक़ररु कई वई। हाजी इब्राहिम ईसा रोड, हाजी कैंप रोड ऐं कोरंगी लिंक रोड जी बहालीअ जी बि मंज़ूरी ॾिनी वई। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर फयाज़ कुरैशी जी। फयाज़ कुरैशी, कहिड़ा अपडेट आहिनि? बिल्कुल फातिमा, बड़े वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास जारी आहे। 8 जेके नुकाती मजमूई जेका सिंध काबीना जो इजलास आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते मकानी खातनि वारे सूबाई वज़ीर नासिर शाह पारां काबीना जी जेका कमेटी बराए नाणो उन जी सिफ़ारिशुनि जी जेका तौसीक़ हुई, उनमें सूबे जे पाणी ऐं नेकाल जी जेके पाणी जे स्कीमूं आहिनि, लॻभॻि 8.825 अरब रुपया उन जा इज़ाफ़ी फंड मंज़ूर कया आहिनि काबीना। ऐं 2025-26 में 16 सालियानो जेको तरक़ियाती स्कीमूं आहिनि उन जे हवाले सां जेका इज़ाफ़ी फंड जारी करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। 6.206 अरब रुपया जेके आहिनि उहे ADP ब्लॉक अलॉटमेंट उहा आहे। ऐं अहिड़ी तरह सां 2.618 अरब रुपया ॿिया तरक़ियाती फंड जेके आहिनि उन जे हवाले सां फ़राहम कया वेंदा। इहे समूरी अदायगियूं मौजूदा माली साल में मुकमल करण जे हवाले सां वॾे वज़ीर हिदायत कयूं। ऐं कराची में मेगा जेके मनसूबा आहिनि जे तहत 11 जेके वॾा नॉन ADP मनसूबा आहिनि उन जी मंज़ूरी ॾिनी आहे। कराची इंफ्रास्ट्रक्चर मनसूबे जे मजमूई लाॻत 11.198 अरब रुपया मुक़ररु कई वई आहे। हाजी इब्राहिम ईसा रोड, हाजी कैंप रोड, कोरंगी लिंक रोड जी बहाली मंज़ूरी ॾिनी वई आहे। मेरिन ड्राइव खां लाॻापियल क्लिफ्टन जी जेके रोड आहिनि उन्हनि जी बहितरी जो जेको मनसूबो, ग्रीन सिग्नल स्कीम 33 में जेके मैरान ऐं पजेरो रोड आहिनि उन्हनि जी अपग्रेडेशन जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। कोरंगी क्रीक एयरबेस रोड ऐं गुलज़ार हिजरी जिना एवेन्यू तोसी मनसूबा आहिनि उन्हनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। बल्दिया स्टेडियम रोड मनसूबो उन जी शारा औरंगी खां हब रोड ताईं जेको ॻंढियल आहे उनखे ॻंढींदो मनसूबो। ऐं पावर हाउस औरंगी नाग कराची खां वॾे जेको पुल आहे उन जी तामीर जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। KF4 औरंगी जेका सजाणी टाउन ते फ्लाईओवर मनसूबो उन जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। नए मनसूबनि जे आगाज़ जे हवाले सां 56 करोड़ रुपया जारी करण जे हवाले सां काबीना मंज़ूरी ॾिनी आहे। 56 करोड़ रुपयनि में मजमूई तौर ते मनसूबा जेके आहिनि उहो मुख़्तलिफ़ लाॻत में 5% जे बराबरि हूंदा।
अहिड़ी तरह सां दरगाह हज़रत लाल शहबाज कलंदर लाल बाग ऐं सिविक सेंटर 7 जी बहाली जो मनसूबो मंज़ूर कयो। काबीना 7 तरक़ियाती मनसूबे जी मजमूई लागत 48 करोड़ 50 लख रुपए मुक़ररु कई वई आहे। उन 7 मनसूबे जे हवाले सां 2 करोड़ 42 लख 50 हज़ार रुपए इब्तिदाई रक़म मंज़ूर कई वई आहे। लाल शहबाज कलंदर जेके चौधारी जेका बाज़ार वारो इलाइक़ो आहे हुन में सहूलियतूं ऐं इंफ्रास्ट्रक्चर बहितर बनायो वेंदो ऐं इंफ्रास्ट्रक्चर सेक्रेटरी हुकूमती सिंधी जी जेका पहिरीं तरजीह आहे उते वॾे वधीक चवणु आहे त अवामी ख़िदमत जो जेको वाद ऐं खंड जो जेको शफ़ाफ़ इस्तेमालु आहे उहो यकीनी बनाए वञे ऐं तरक़ियाती मनसूबनि खे बर वक़्तु मुकमल करे शफ़ाफ़ अमल दरामद जेको आहे उन ते को बि समझौतो न कयो वञे। अहिड़ी तरह सां कुदरती गैस जा 12.5 जेको सैकड़ो रॉयल्टी गैस सूरत में वसूल थियनि था उन जी फ्रेम वर्क जी मंज़ूरी ॾिनी वई। रॉयल्टी एंड काउंटेड निज़ाम आइन पाकिस्तान पेट्रोलियम एक्ट 1949 ऐं गॾियल जेका पॉलिसी मुताबिक़ नाफ़िज़ कयो वेंदो ऐं चूंडियल गैस फील्ड में रॉयल्टी गैस जी सूरत में जॾहिं त ॿियनि इलाइक़नि में रोक अदायगी जो निज़ाम बरक़रार रहंदो त रॉयल्टी एंड काउंटेड निज़ाम सां सिंध जी आमदन तवानाई तहफ़ुज़ ऐं मुक़ामी सनत खे फ़ाइदो पहुचंदो। रॉयल्टी गैस जी मार्केट सां ॻंढण क़ीमतुनि में वाध ऐं उन मुखिया पैदा करण जे हवाले सां हूंदी। ऐं नओं निज़ाम सिंध खे सालियानो 26 रुपयनि खां वधीक इज़ाफ़ी माली फ़ाइदो इन मां मुतबिक़ आहे। त इन हवाले सां सेक्रेटरी तवानाई जी सरबराही में बैनल खातो जेको कमेटी क़ाइमु कई वई ऐं गैस जा जेके इज्तिमा तक़सीम कमर्शलाइज़ेशन ऐं विकिरे जो जेको जामे फ्रेमवर्क तयारु कयो वेंदो। अहिड़ी तरह सां मोनिटाइज़ेशन ऐं मालियाती इस्तेमालु जे तरीक़े कार ते पॉलिसी मुरतब कई वेंदी। खातनि जे विच में कमेटी 30 रोज़ में सिफ़ारिश जेके तयारु करे सिंध काबीना खे पेश कंदी। अहिड़ी तरह सां सिंध इंटीग्रेटेड जेका हेल्थ सर्विस एम्बुलेंस आहे 395.19 मिलियन रुपया उनखे जारी करण जी मंज़ूरी ॾिनी वई। रक़म 111 आउटसोर्स सिहत मर्कज़नि जे इंसाम ऐं इन्हनि जे हवाले सां बाक़ाइदा जेका आहिनि उहे अदायगी उहा ॾिनी वेंदी। मंसूबनि में 105 रूरल हेल्थ सेंटर ऐं 76 के हेडक्वार्टर अस्पताल शामिल आहिनि। कमेटी जे तफ़सीली जाइज़े खां पोइ 395.19 मिलियन रुपया जेका रहियल रक़म आहे उहा बि अदा करार ॾिनी वई आहे। 11 गैर तस्दीक थियल जेके मुलाज़िम उन्हनि खे उन्हनि जे हवाले सां 3.264 मिलियन पंहिंजी बक़ाइदा उहे बि कटिया विया आहिनि। नवंबर 2024 में 425.713 मिलियन पंहिंजी जेका पहिरीं रक़म क़िस्त जारी कई वई ऐं ताज़ो मंज़ूरी खां पोइ IHS समूरा जेके तस्दीक थियल जेके बक़ाया हुअनि उहे अदा कई वेंदी। अहिड़ी तरह सां काबीना IHS के मुकमल रिकॉर्ड डायरेक्टर जनरल आर.डी. श्यामगंज जे हवाले सां हिदायत कई। सिंध नर्सिंग वर्कफोर्स स्ट्रेटेजिक जेका पॉलिसी 2026 खां 2040 ताईं उहा बि मंज़ूरी ॾिनी वई ऐं पॉलिसी मक़सद तिबी ज़रूरतुनि जे लाइ नर्सियुनि जी जेका अफ़रादी क़ुवत आहे उनमें उनखे मज़बूत बनायो वेंदो। नर्सियुनि जी खोट फैकल्टी जे फुक़दान ऐं इंतिज़ामी जेके मसइला आहिनि उनखे हल करण जे हवाले सां जामे जेके क़दम खणण जे हवाले सां तजवीज़ कयो वियो आहे। पॉलिसी में मयारी दाख़िला जदीद तरबियत कैरियर तरक़ी जा मौक़िया शामिल हूंदा। लाइसेंसिंग इस्लाहात ऐं स्पेशलाइज़ नर्सिंग प्रोग्राम बि पॉलिसी जो हिसो हूंदो ऐं सिंध में 34,817 रजिस्टर्ड जेके नर्सूं मिडवाइफ लेडी हेल्थ वर्कर विजिटर्स जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। वज़ीर सिहत हिन हवाले सां ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त सूबे में नर्सुनि जी शेर 0.3 1000 आबादी WHO मयार 3.33 आहे ऐं जदीद जेका नर्सिंग कॉलेज सिमुलेशन लेबॉर्ट्री ऐं शागिर्दियाणी जी जेके हॉस्टल आहिनि उहे क़ाइमु कयूं वेंदियूं। नर्सिंग वर्कफोर्स इंफॉर्मेशन सिस्टम ऐं इदारे जे अंदरि जी जेका राब्तेकारी आहे उनखे वाध ॾिनी वेंदी। पॉलिसी ते मरलेवार अमल दरामद जे हवाले सां सिहत ख़िदमतूं ऐं मरीज़नि खे निगहदाश्त जी बहितर जेका बनाइण जे हवाले सां क़दम खयां वेंदा ऐं पॉलिसी सां तरबियत याफ़्ता जेके नर्सूं जो तइदाद वधंदो ऐं सिहत शोबे जी जेका कारकर्दगी हुन में नुमाया वाध थींदी। अहिड़ी तरह CTD काउंटर टेररिज्म डिपार्टमेंट जेको हुनजी प्रोक्योरमेंट जेको प्लांट आहे हुन में तरमीम जी मंज़ूरी ॾिनी वई आहे ऐं काउंटर टेररिज्म डिपार्टमेंट जी नज़रशानी शुदा जेका प्रोक्योरमेंट जेको प्लान आहे 85 करोड़ 70 लख रुपयनि खां वधीक लागत हुन ते ख़र्च थींदी। त बदल जदल जेको सेक्रेटरी सूरताल नए ख़तरनि खे नज़र में रखंदे CTD जी जेका जदीद औज़ारनि जी फ़राहमी जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ऑपरेशनल सलाहियत वधाइण जे हवाले सां ख़ुसूसी औज़ार ऐं ख़िदमतुनि जी ख़रीदारी जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। नेशनल रेडियो टेलीकम्युनिकेशन कॉर्पोरेशन खां सिधो सो मुआदे जे ज़रिए ख़रीदारी जी इजाज़त जेका उहा काबीना ॾिनी आहे ऐं सूबाई काबीना नेशनल रेडियो एंड टेलीकम्युनिकेशन कॉर्पोरेशन खां सिधो सो कॉन्ट्रेक्ट जी मंज़ूरी ॾियण जे हवाले सां अॻिभराई कंदे जदीद टेक्नोलॉजी ऐं ख़ुसूसी सर्विसिस फ़राहम करण जे हवाले सां दहशतगर्दी ख़ात्मे जी जेका क़ुवत आहे उहा बहितर करण जे हवाले सां मदद हासिलु थींदी। त सिक्योरिटी इदारनि जी जेका कारकर्दगी में वाध थींदी मुयसर क़ानूनी निज़ाम उनजी हिकमत अमली जेका हुन में तरजीह शामिलु कयो वञे। वॾे वज़ीर चयो त सूबाई काबीना हिन हवाले सां अॻिभराई जी जेका मंज़ूरी ॾींदी त हुन मां बहितर नतीजा निकिरंदा। अहिड़ी तरह सां सूबाई काबीना रिटायर्ड डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज राशिदा सिद्दीकी खे बतौर कंसल्टेंट कानून मुक़ररु करण जी तौसीक़ कई ऐं राशिदा सिद्दीकी खे कानून खाते में 3 सालनि जी मुदत जे हवाले सां सलाहकार मुक़ररु कयो। सूबाई काबीना
बैरिस्टर सईद गुलाम शबीर शाह खे बतौर प्रोसिक्यूटर जनरल सिंध उनजी मुक़ररी मंज़ूरी ॾिनी। सईद गुलाम शबीर शाह सिंध जो नओं प्रोसिक्यूटर जनरल जेको मुक़ररु थींदो। हिन हवाले सां काबीना मुख़्तलिफ़ जेके इस्मनि मंज़ूरी जो जेको सिलसिलो आहे उहो पिणु जारी आहे। जी फातिमा। महिरबानी फयाज़ कुरैशी तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी तफ़सील ॾिना आहिनि।